सिंध हुकूमत कारोबार एक ॾींहुं बंदि रखण जो फ़ैसिलो करे वरितो। कराची सिंध हुकूमत सूबे में 2 ॾींहं जो लॉकडाउन ख़त्म करे सिर्फ़ 1 ॾींहं जी मोकल जो फ़ैसिलो करे वरितो आहे। कराची में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना वायरस टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिं में फ़ैसिलो कयो वियो त NCOC जे फ़ैसिले मूजिबि सिंध में हफ़्ते में 2 ॾींहं जे बजाए 1 ॾींहुं कारोबार बंदि कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हाणे आचर जे ॾींहुं कारोबार बंदि हूंदो ऐं बाक़ी 2 ॾींहंनि में कारोबारी सरगर्मियूं जारी रहंदियूं। इजलास में कोरोना जी गॾियल सूरत-हाल ऐं वैक्सीनेशन जे अमल बाबति मामलनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। इजलास में शिरकत कंदड़नि खे ॿुधायो वियो त हींअर ताईं 30,35,998 कोरोना वैक्सीन जा डोज़ मिली चुका आहिनि, जिन मां 24,66,458 डोज़ इस्तेमालु थी चुका आहिनि।